हिकु ॿिए वीडियो में अवां सां गॾु आहियां। अवां सभिनी ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़ दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। अॼु हिकिड़ो किस्सो आहे हिकिड़े अल्लाह वारे बुज़ुर्ग माण्हू शख़्स ऐं हिकिड़ी तवाइफ़ औरत जो। हज़रत मिर्ज़ा मज़हर जाने जाना पंहिंजे किताब में लिखनि था त दिल्ली जे हिकिड़े शहर में हिकिड़ी घिटीअ में हिकु बुज़ुर्ग पोड़ो शख़्स वाट सां वञे पियो। उनखे चपलियूं पातल हुयूं काठ जूं, त उहो रस्तो वठी वञे पियो त हुन ते चपलियुनि मां का धूड़ पई उते। उहो बुज़ुर्ग पंहिंजी रम्ज़ में वञे पियो, अलाहु अलाहु ज़िक्र कंदो। त हुन घिटीअ में हिकिड़ी तवाइफ़ औरत पंहिंजे कोठे तां लही आई। घिटीअ में ॾाकणुनि ते वेठी, उन सां गॾु उनजो यार बि वेठो। बुज़ुर्ग जे चपलनि मां जेका मिटी उॾामे पई उहा वञी पई तवाइफ़ जे कपिड़नि ते पई। हुनजा कपिड़ा कुझु ख़राबु पिया थियनि। हुनजो यार उथियो ऐं हुन फ़क़ीर बुज़ुर्ग खे वञी हिकिड़ो ॿ को धकु हयईंसि ऐं चवईंसि त तोखे ख़्यालु न आहे, हुनजा सॼा तो कपिड़ा ख़राबु करे छॾियो। त हुन ते बुज़ुर्ग चयसि यार मूंखे ख़बर न पई, मां जेको आहे पंहिंजी रम्ज़ में वञा पियो। चलो ख़ैरु, तो पंहिंजो बदिलो वठी छॾियो, अलाह तुंहिंजी भलाई कंदो। हे चई ऐं अॻिते हलणु लॻो। थधि जी मौसम हुई, अञा कुझु अॻिते मस वधियो त हिकिड़ो हलवाई जेको हो सो खीर पियो काढ़े। उन बुज़ुर्ग खे ॾिठो सो थोरो अॻिते वञी चई हलिया हलिया वे, मां तोखे गरम गरम खीर पीआरियांसि। हुनखे गरम खीर करे ऐं पीआरियईंसि। त उन ते उन बुज़ुर्ग शख़्स कंध मथे करे ऐं अलाह साईं खे चए थो, वाह मालिक, तुंहिंजा रंग किथे मोचड़ा थो खाराई, किथे हे खीर मिठा पीआरी। खीर पी हुन मस बस कई त एतिरे में हिकिड़ो ॿ माण्हू पोयां भॼंदो आयो ऐं हुन बुज़ुर्ग खे हुन जॻह ते वठी विया जिते हुन हिनखे धकु हयां हा। चयईंसि तूं अलाह जो बानो तो हिनखे बददुआ ॾिनी आहे। चयईंसि तूं बुज़ुर्ग शख़्स ई, बुज़ुर्ग माण्हू जेके हूंदा आहिनि फ़क़ीर माण्हू बददुआ त न ॾींदा। चयईंसि त थियो छा आहे, मूंखे ॿुधायो त सही। चयईंसि न, तो बददुआ ॾिनी आहे। त हिन चयो मूं बददुआ न आहे ॾिनी, मां सिर्फ़ु इहे ॿ लफ़्ज़ चई वियो आहियां त अलाह साईं तुंहिंजी भलाई कंदो। तव्हां मूंखे ॿुधायो त आख़िर थियो छा आहे। त हिन ते हुननि चयसि त हुन तोखे थफड़ हयो ऐं मथे चढ़ियो पियो वञे त ॾाकण ते हुनजो पेर तिरकी पियो, घाटी ॿाहिरि अची किरियो ऐं गुज़ारे वियो। चयऊंसि तूं बुज़ुर्ग माण्हू ई, तो बददुआ ॾिनी हूंदी। चयईं त मूं नाहे ॾिनी। चयऊंसि बुज़ुर्ग माण्हू ॾिस, कूड़ न ॻाल्हाए, सची सची ॿुधाए छा ॻाल्हि आहे। त हुन ते हुननि चयईं त भला हाणे ॿुधो सच, मां हितां लंघां पियो, मुंहिंजे पेरनि मां मिटी उॾरी आई, हिन जे यार जे कपिड़नि ते पई रहे। हिनखे बुरो लॻो त मूंखे मारियईं त मां को लावारिस त न हुयुसि। त उते हुन हिकिड़ो शेर पढ़ियो, उर्दू में शेर पढ़े, मुझे दुश्मनों ने छेड़ो मेरा भी है सहारा, मैं अभी पुकार लूँगा नहीं है दूर मदीना। हिन मूंखे मारियो, मां को लावारिस हुयुसि जो मुंहिंजो को बदिलो न वठंदो। हिन मूंखे मारियो त मुंहिंजे यार खे बुरो लॻो त हिनखे मारियो। इन में मुंहिंजी का ग़लती न आहे, इहो यारनि जो जहिड़ो आहे। चयईंसि हिनखे मूंखे लावारिस सम्झियो त मूंखे मारे ई हलियो वेंदो ऐं मुंहिंजो केरु पुछंदो ई कोन। पोइ इहे लफ़्ज़ चई उहो बुज़ुर्ग उतां रवानो थी वियो।